और मैं ये आईजी सिंध से डिमांड करता हूँ, किसी से और से नहीं। आईजी सिंध साहब, आपको 10 दिन का हम टाइम दे रहे हैं कि 10 दिन में हमें प्रिया कुमारी और दीगर बच्चों की रिकवरी चाहिए। और अगर 10 दिन में आप रिकवरी नहीं देते हैं और हमारी मुशावरती कमेटी बैठेगी तो हम उसमें आपकी अहलियत का भी जायजा लेंगे कि क्या आप इस अहल हैं कि आप सिंध के इतने बड़े सूबे के जहाँ पे करोड़ों की आबादी है उनकी पुलिसिंग के चीफ रह सके, या आपको चेंज होना चाहिए। अज हिकिड़ो पुरअमन पीसफुल प्रोटेस्ट असांजो प्रेस क्लब जे ॿाहिरां रखियल हो। इन खां अॻु इहा प्रिया एक्शन कमेटी उन्हनि जा वालदेन बबरलो में जेको एहतजाज करे रहिया उन्हनि ते लाठी चार्ज करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। हाणे सूरत हाल इहा थी चुकी आहे त तव्हां रोडनि ते त एहतजाज नथा करे सघो, लेकिन प्रेस क्लबनि जे साम्हूं बि वञण खां आवाम खे ऐं माण्हुनि खे ऐं लीगल फ्रेटर्निटी खे मना कयो वियो आहे। चौधारी कंटेनर्स रखिया विया आहिनि। सिंध हुकूमत जी सूरत हाल असांखे सम्झ में न पई अचे ऐं निसार खोड़ो साहब जा कल बयानात तव्हां ॿुधा ऐं हीअ जेको नोटिफिकेशन 144 जो इशू थियो आहे इहो सिंध गवर्नमेंट इशू कयो आहे ऐं सिंध गवर्नमेंट पंहिंजो पाण खे वरी जमहूरी हुकूमत बि सॾाए थी। अहिड़ी जमहूरी हुकूमत जंहिंजे अंदरि एहतजाज जो हक़ बि आवाम खां खसियो वियो आहे। इहा सूरत हाल आहे त हाणे तव्हां प्रेस क्लबनि तां बि नथा वञी सघो। असीं हिते गॾु थिया आहियूं हाई कोर्ट जी पार्किंग जे ॿाहिरां। वकील असां 3 बजे खां पोइ हेॾे निकिरंदासीं। हाणे सूरत हाल जेका थी उनजी ज़िम्मेदार सिंध हुकूमत थींदी। असीं चऊं था असांखे प्रेस क्लब ताईं वञण जो, असीं उते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। असांजूं जेके डिमांड्स आहिनि, जेके प्रिया एक्शन कमेटी जूं डिमांड्स आहिनि मिसिंग ॿारनि जे मुतालिक़, उहे असीं पेश कंदासीं। हाणे सूरत हाल इहा बणिजी चुकी आहे त रियासत पूरी ताक़त जे इस्तेमालु करण जे लाइ पंहिंजो फोर्स इस्तेमालु करे रहिया आहिनि। चो तरफ़ घेराव CM हाउस, चो तरफ़ कंटेनर्स जेको आहे सो प्रेस क्लब ऐं हर जॻह ते रुकावटूं पैदा कयूं आहिनि। हाणे माण्हुनि खे एहतजाज करण जो बि कोई हक़ न आहे। आजादी